अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां सिंध जे न पर पूरी दुनिया जे सभिनी फ़नकारनि जा बहितरीनु कलाम, पुराणा कलाम, नवां कलाम जेके बि गाना आहिनि उहे किथां था डाउनलोड करे सघो, कीअं था ॿुधी सघो। हिन खां अलावा तव्हां मां काफ़ी सारनि दोस्तनि जा बार बार इहे कमेंट्स ईंदा आहिनि फलाणे फ़नकार जा गाना कोन था मिलनि, कीअं मिलंदा, में उहा सर्च करण जो तरीक़ो ॿुधायो। ऐं उन खां अलावा का अहिड़ी वेबसाइट ॾियो जंहिं तां असां MP3 में सिंधी गाना डाउनलोड करे सघूं। अॼु जी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां सिंधी सभई फ़नकारनि जा कलाम MP3 में पंहिंजी मोबाइल में डाउनलोड करे सघो था आसानी सां। कीअं? अचो त शुरूआति कयूं। पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो, हिन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआति कयूं। हिते जीअं तव्हां ईंदो तव्हांखे फस्ट ऑफ ऑल त लॉगिन करणी पवंदी ऐं लॉगिन करण खां पोइ तव्हांखे हिते उहे पंहिंजा पसंदीदा सभई फ़नकार मिली वेंदा। जीअं मिसाल तौरु हिते तव्हां को बि फ़नकार एल्बम गानो सर्च कयो था, ऐं सर्च कयां थो अहमद मुग़ल, त तव्हां ॾिसी सघंदो हुते अहमद मुग़ल जो आर्टिस्ट अची वियो आहे ऐं हिन जा जेके बि एल्बम आहिनि हिते शो थियनि पिया ऐं हिते हुन जा सभई गाना ॾिसी सघां थो हिते क्लिक करे। सो जेको गानो तव्हां चाहियो हिते आसानी सां ॿुधी सघो था। त हिते तव्हांखे तमामु पुराणा ऐं सभिनी उन्हनि फ़नकारनि जा गाना मिली वेंदा जेके तव्हां एक्सपेक्ट कोन था कयो त तव्हांखे यूट्यूब ते या कंहिं ॿी वेबसाइट ते मिलंदा। सो उहे सभई गाना तव्हांखे हिते जेको बि फ़नकार लिखी सर्च कंदो हुन जा सभई ऑडियो गाना तव्हांखे आसानी सां मिली वेंदा ऐं एॾो क्लियर ऐं ज़बरदस्त आवाज़ु जेको तव्हांखे यकीनन तमामु घणो मज़ो ॾींदो। सो हीअ ऐप तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त प्रीमियम हिन में काफ़ी सारा फीचर आहिनि। गाना जेकॾहिं तव्हां डाउनलोड करणु चाहियो था त इहे प्रीमियम जा तव्हां ॾिसी सघो था। काफ़ी सारा प्रीमियम फीचर आहिनि जिन में डाउनलोड जो आहे, लिसन वग़ैरह वग़ैरह। सो हिन जो जेको प्रीमियम वर्जन आहे लाइफ टाइम जे लाइ फ्री, उहो तव्हांखे आउं ॾींदुसि हिन वीडियो जे आख़िर में, ऐं उन में छा छा थी सघे थो उहो बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुसि। त हीअ हुई स्पॉटिफाई जेके तव्हां आसानी सां प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघो था। हीअ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे जेका हीअ तव्हां ॾिसी सघो था। थोरो कैमरामैन खे गुज़ारिश आहे त इहो वेझो ॾेखारे, महिरबानी। सो हीअ आहे स्पॉटिफाई ऐं तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। हीअ हुई अॼु जी वीडियो ऐं लिंक तव्हांखे मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, उतां वञी करे उहा एप्लीकेशन इंस्टॉल कयो, हिन वीडियो खे लाइक कयो, को बि सुवाल आहे कमेंट में लिखो ऐं हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अमला असां अॻी वीडियो में तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।